वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में टी चौक फ्लाईओवर जो बुनियाद रखी छॾियो। तकरीब दौरान ख़िताब कंदे चयो त टी चौक फ्लाईओवर ट्रैफ़िक लाइ कारआमद साबित थींदो। घरू वज़ीर ऐं हुन जी टीम मुबारक जा हक़दार आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे दौरे ते रवानो थी वियो। परदेही वज़ारत मूजिबि सदर शिंगाई जिंगडो सिंग्यालिंग जे दौरे ते चीन जे सूबाई क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। पाक चीन तिजारती लाॻापियनि ते ॻाल्हियूं थींदियूं। एशिया कप लाइ पाकिस्तान जो पहिरियों मैच ओमान सां थींदो। टीम जे कोच माइक हेसन मूजिबि त टीम जी सुठी कारकर्दगी लाइ पुरुमीद आहियां। पाकिस्तान टीम में मल्टी स्किल्स रांदीगर मौजूदु आहिनि। एशिया कप इवेंट जो वॾो क्रिकेट मैच पाक भारत मैच आचर ते थींदो। बानी पीटीआई खां हरजाणे वारे केस जी ॿुधणी सेशन कोर्ट लाहौर में थी गुज़री। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बानी पीटीआई इमरान ख़ान खां 10 अरब रुपयनि वारे हरजाणे जी दावा वारे केस जी ॿुधणी में वीडियो लिंक ज़रिए पेश थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुल्क में ॿोॾि वारी एमरजेंसी आहे। हारी ऐं पोरियत सख़्तु मुतासिर थिया आहिनि। इमरान ख़ान जो वकील नाहे त वक़्तु ज़ाया करण बिना ॿुधणी थोरी देरि लाइ मुलतवी कई वञे। पीटीआई वकील ॿुधणी जे वक़्त ते न अचण करे ॿुधणी देरि सां शुरू कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अदालत खे चयो त काल्ह कतर जे दौरे ते हुयसि। केस जी ॿुधणी लाइ राति ई वापसि आयो आहियां। ॿोॾि सिंध में दाख़िल थी रही आहे। 1 कलाक खां ॿुधणी में पेश थियो आहियां। पीटीआई जे वकील अदालत खे आगाही ॾिनी त हरजाणे वारे दावा में पानामा जो ज़िक्र कयो वियो आहे, जॾहिं त लीगल नोटिस जो ज़िक्र ई मौजूदु न आहे। शहबाज शरीफ़ चयो त काफ़ी भेरा ॿुधाए चुको आहियां त हरजाणे वारी दावा जो पानामा सां को बि तालुक़ु न आहे। गॾियल क़ौमुनि जे इजलास में अमरीकी सफ़ीर कतर में ॿीहर इसराइली हमिलो न थियण जी ख़ातिरी कराए छॾी। क़ौमी सलामती काउंसिल में इसराइल जो नालो वठण बिना कतर मथां हमले जी मज़म्मत कई वई। कतर जी ख़ुदमुख़्तियारी जी हिमायत बि कई वई। क़ौमी सलामती काउंसिल इजलास में 15 मुल्कनि तरफ़ां कतर मथां थींदड़ हमले जो मज़ामती बयानु बरतानिया ऐं फ्रांस तरफ़ां तयारु कयो वियो। बयान में ॼाणायो वियो त अमरीका जे सदर डोनाल्ड ट्रंप कतर खे यकीन ॾियारियो आहे त ॿीहर ईअं न थींदो। सदर ट्रंप गज़ा मां समूरनि क़ैदियुनि जी आज़ादी ऐं जंगबंदी चाहे थो।